हर हुकूमत ने लिए हैं, हमारी हुकूमत ने भी लिए, उससे पहली हुकूमतों ने भी है। पिछले 50, 60, 70 साल का पूरा रिकॉर्ड है। लेकिन तोहफे बेचने वाला बंदा जो है ना, वो ये है कि पहले बेचता था, फिर उसके बाद जो है खजाने में पैसे जमा कराता था। गोल्ड मेडल इंडिया ने दिया, उसने वो भी बेच दिया। अब हिसाब लगाएं ये कितनी बड़ी बदकिस्मती है। हमें उसको ब्लेम नहीं करना चाहिए, अपने गिरबान के अंदर झांकना चाहिए। रूलिंग अशराफिया जो है, हुक्मरान अशराफिया के अफराद हैं, जो हम इंडिविजुअल्स जो हैं, जो रूलिंग अशराफिया बनाते हैं, कि इस तरह का शख्स जो है वो बरसरे इक़्तिदार किस तरह है। जो तारीखें हैं बेचने की और जमा कराने की, वो बात साबित करती हैं। मैं बार बार जो है कहता हूं कि मुकदमा करो, अदालत में जाओ, ताकि दूध का दूध पानी का पानी हो सके, खाली बढ़ के नहीं मारो। अहम उहदे ते मुक़ररी बाबति दिफ़ा वारी वज़ारत खे वज़ीर आज़म जो ख़त मिली वियो आहे। इन ख़त बाबति GSQ खे ॿुधाए छॾियो आहे माज़ी में उन्हनि इदारनि जे किरदार रहियो आहे जेको गैर आइनी हो। हाणे इहो इदारो पंहिंजे आइनी किरदार अदा करणु चाहे थो, पर इमरान ख़ान इदारनि खे गैर आइनी क़दम खणण लाइ भड़काए रहियो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान ख़ान तोशाखाना जा तोहफ़ा विकिणी छॾिया। ही पहिरियां तोहफ़ा विकिणी पोइ रक़म खज़ाने में जमा कराईंदो हो। हुन तोहफ़नि खे रोज़गार बणाए छॾियो हो। 4 साल मुकमल सहकार बावजूद हिन कुझु बि न कयो। इमरान इक़्तिदार वञण खां पोइ चरियो थी वियो आहे। फ़ौज जे आला उहिदनि ते मुक़ररीअ वारो अमल शुरू थी वियो आहे, जेको आइन मुताबिक़ मुकमल थींदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां पाक नेवी ऐं एयरफोर्स हेडक्वार्टर्स जो अलविदाई दौरो। शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरी ऐं गुल रखिया। आर्मी चीफ पाक नेवी ऐं पाक फिज़ाईअ जे सरबराह सां मुलाक़ात कई। आर्मी चीफ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। ISPR मूजिबि आर्मी चीफ प्रिंसिपल स्टाफ जे ऑफिसर सां मुलाक़ात कई। आर्मी चीफ सामूंडी सरहदनि जी हिफ़ाज़त ते पाक नेवी ऐं पाक फिज़ाईअ जे किरदार जी वाखाण कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा हेडक्वार्टर्स रावलपिंडी जो कोर जो दौरो भी कयो। सऊदी वली उहद मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान अची रहियो हो त इमरान ख़ान लॉन्ग मार्च जो ऐलान छो कयो। ही लॉन्ग मार्च करे चवे थो त पंहिंजी मर्ज़ीअ जो आर्मी चीफ आणींदुसि। इमरान सियासी क़यादत खे ब्लैकमेल करे रहियो आहे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लॉन्ग मार्च असां बि कयो हो, पर रस्ता बंदि न थिया हा। इमरान ख़ान अदालत जी इजाज़त खां बावजूद लॉन्ग मार्च खे पुरतशद्दुद बणाए छॾियो। हुकूमत में शामिल जमायतूं गॾिजी कमु करे रहियूं आहिनि। इम्पोर्टेड हुकूमत अवामी इदारनि खे आमू साम्हूं आणणु चाहे थी। ज़ुल्म जो दौर ख़त्म थियण वारो आहे। ईंदड़ वक़्त में इज़हार जी आज़ादी जो मुकमल हक़ हासिल हूंदो। PTI चेयरमैन इमरान ख़ान जूं कारकुननि सां ॻाल्हियूं। PTI कारकुन इमरान ख़ान खे FIA पारां हिसाण बाबति बि आगाह कयो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला PTI जे लॉन्ग मार्च खे बांबड़ा मार्च करार ॾेई छॾियो। राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान खे 26 नवंबर ते बि कुझु न मिलंदो। मुक़ररीअ जो फ़ैसिलो पहिरियों ई थी वेंदो। इमरान जो बांबड़ा मार्च आहिस्ते आहिस्ते अॻिते वधी रहियो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला चयो त इमरान ख़ान पारां अहम मुक़ररीअ खे सियासी बणाइण वारी कोशिश खे नाकाम बणायो आहे। रावलपिंडी में PTI जी तारीख़ जो सभ खां नंढो इज्तिमा थींदो। इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च अमली तौर अंजाम ताईं पहुची चुको आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार आर्मी चीफ जे घर भातियुनि जा टैक्स तफ़सील लीक थियण जो नोटिस वरितो। FBI खे जांच जो हुकुम। 24 कलाकनि जी में रिपोर्ट तलब। पधराई में चयो वियो आहे त कंहिं बि शख़्स जा
टैक्स तफ़सील ॻुझा हूंदा आहिनि। टैक्स तफ़सील पथिरा करणु कानून जी फंजकड़ी आहे। इमरान इदारनि खे गैर कानूनी कदम खणण जो चई रहियो आहे। सुप्रीम कोर्ट ऐं ॿिया इदारा नोटिस वठनि। इमरान इदारनि ते इल्ज़ाम लॻाए पाकिस्तान जी साख खे मुतासिर करे रहियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान ख़ान ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में बहालीअ वारो कमु शुरू करे छॾियो आहे। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद दावा कई आहे त असांजूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, कामयाब थींदियूं या न इन बाबति कुझु नथो चई सघां। शेख रशीद चयो आहे त मुल्की मईशत तबाही तरफ़ वञी रही आहे। आम चूंडूं थींदे नज़र अची रहियूं आहिनि। मौजूदा हुकूमत जो गंद केर बि खणण लाइ तयारु न आहे। नवाज़ शरीफ़ निगरानी हुकूमत जो मुदो वधाइणु चाहे थो। पाकिस्तान जो करंट अकाउंट फसारो 68% ताईं घटिजी वियो। स्टेट बैंक जी पथिराई में चयो वियो आहे त हलंदड़ साल जे अक्टूबर महीने में करंट अकाउंट फसारो 56 करोड़ 70 लख डॉलर रहियो। 4 महीननि दौरान करंट अकाउंट फसारो 5.3 अरब डॉलर मां घटिजी 2.8 अरब डॉलर थी वियो आहे। पीटीआई जो बाक़ी अॻवान फैसल वावड़ा अरशद शरीफ क़त्ल केस जी जांच कंदड़ एफआईए जी टीम आरोपेश कमेटी फैसल वावड़ा खां 2 सवालनि जा जवाब घुरी वरिता। फैसल वावड़ा चयो आहे त अरशद शरीफ जे क़त्ल जो मनसूबो पाकिस्तान में जोड़ियो वियो। कमेटी सुठो कमु करे रही आहे। इमरान ख़ान हाणे मुकमल तौर बंदगिठी में पहुची वियो आहे। इस्लामाबाद जी अदालत भञटा केस में इमरान ख़ान ऐं ॿियनि अॻवाननि जी आरज़ी ज़मानत में वाध करे छॾी। इमरान ऐं ॿियनि ख़िलाफ़ इस्लामाबाद में भञटा करण वारे केस जी ॿुधणी दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में थी। अदालत इमरान ख़ान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ज़मानत में 28 नवंबर ताईं वाध करे छॾी। थिए पई ऐं पाण खे इंतज़ारु करणु खपे त अदालत हालिया कहिड़ो फ़ैसिलो थी ॾे। इहा त हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अञा कोर्ट फ़ैसिलो कोन ॾे त ॿिया फ़ैसिला अचो वञनि। देखिए, इंक्वायरी साफ और शफाफ होनी चाहिए, चाहे जो भी करे, उसमें बेरहमी न होनी चाहिए, फरमाइशी प्रोग्राम नहीं होना चाहिए। साफ और शफाफ इंक्वायरी कोई भी आके करे। पीपल्स पार्टी जे एमएनए मखदूम जमीलुज़्ज़मान मटियारी में M6 मोटर ते स्कैंडल जी शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो। हाल में मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम जमीलुज़्ज़मान चयो त करप्शन जी मामले जी साफ़ शफ़ाफ़ ऐं बेरियाई वारी जांच थियणु घुर्जे। को बि फरमाइश प्रोग्राम न हुअणु घुर्जे। आऊं इन हवाले सां कॉन्फ्रेंस करणु चाहियां थो। असलम पीरज़ादो मशवरो करे हां त खेसि ज़मानत न करण जी सलाह ॾियां हां। ज़मानत तॾहिं कराइबी आहे जॾहिं तव्हां मामले में मुलविस हुजो। मटियारी मेगा करप्शन केस जी जांच जारी। M6 मोटरवे मंसूबे में मेगा करप्शन केस में अगवराई। सिंध बैंक जे अमले समेत DC ऐं न्यू सईदाबाद जे AC ऑफिस जो अमलो जांच में शामिल। नेशनल हाईवे अथॉरिटी पारां जोड़ियल जांच टीम बि जांच मुकमल करे छॾी। गिरफ़्तार DC अदनान रशीद वधीक 3 ॾींहनि जे रिमांड ते एंटी करप्शन हवाले। अदनान रशीद ज़मानत लाइ एंटी करप्शन कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी।
सिंध हाई कोर्ट पारां मकानी इदारनि खे बाइख्तियार बणाइण वारी दरख़्वास्त ते जवाब जमा न कराइण ते एडिशनल सेक्रेटरी ते कावड़ जो इसार। अदालत रिमार्क्स में चयो त जेकॾहिं ईंदड़ ॿुधणी ते जवाब जमा न करायो वियो त कार्रवाई थींदी। फैसल सब्सवारी कंवर नवीद जमील ऐं ॿियनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी 20 डिसंबर ताईं मुलतवी। बोर्ड मुतासरनि जी बहाली लाइ सिंध एक्शन कमेटी जो हैदराबाद खां निकितल पैदल मार्च मंज़िल ते भिटशा पहुची वियो। डॉक्टर न्याज़ लालाणी, रोशन बुरड़ो, नज़ीर कुरैशी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नसीम नगर चौक खां मार्च शुरू थियल भिटशा पहुचण ते शानदार आज़िया कई वई। अॻवाणनि चयो त सिंध में बोर्ड मुतासरनि जी हालत ॻणती जोगी आहे। मुतासिर बेयारो मददगार आहिनि, खेनि सहूलियतूं फराहम कयूं वञनि। हुकूमती नुमाइंदा बोर्ड मुतासरनि जी इमदाद लाइ आयल पैसा बि गोॾे हेठां रखी वेही रहिया आहिनि। बोर्ड मुतासरनि जी मुकमल बहालीअ ताईं सिंध एक्शन कमेटी ख़ामोश न वेहंदी। हू हर ॾुखे वक़्त में पंहिंजे मारूअड़नि जो साथ ॾींदा। सिंध में बरसात ऐं बोड खां पोइ पैदा थियल बीमारियुनि वबाई सूरत अख़्तियार करे वयूं, जॾहिं त जोही ऐं मेरपुर बुलड़ो में वधीक ॿ फोत। जोही जे ॻोठ सोभो दौलताणी में 2 वरनि जी नींगरी सां सीमा लगारी मलेरिया विखे फोत। मेरपुर बुलड़ो वेझो ॻोठ करम लाशारी में 3 वरनि जी ख़ालिदा लाशारी बि मलेरिया विखे फौत थी वई। मुल्क जे नाले वारे सियासतदान ऐं सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम अमीन फ़हीम जी 7वीं वरसी मल्हाई वई। वॾे अंक में मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि जी दरगाह सरवरे नूह अहमद गुलनि जूं चादरूं चाढ़े फातिहा ख़्वानी कई वई। मखदूम अमीन फ़हीम खे भेटा पेश कई वई। घोटकी मां अगवा थियल 2 ॼणा बाज़ियाब न थिया। मुख्फी सदोरो ऐं शौकत महर जी बाज़ियाबी लाइ महर बिरादरी जो थाणे अॻियां धरणो। एहतजाज कंदड़ जो चवणु आहे त पुलिस 2 ॼणनि जी अगवा वारे वाक़े जो केस दाख़िल नाहे कयो। नई वरी खेनि बाज़ियाब करण लाइ कोशिश करे रही आहे। कराची जे इलाइक़े लांघी वेझो पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो। शकी जवाबदार मारिजी वियो। जवाबदार जी फायरिंग में पुलिस एहलकार ऐं वाथड़ू ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। काज़ी अमन में नारी सां मुबैना लजा लुठ जे इल्ज़ाम हेठि खानगी स्कूल जो मालिक गिरफ़्तार। पुलिस मुतासिर नारी जी फरियाद ते केस दाख़िल कंदे जवाबदार आसिफ आराई खे गिरफ़्तार कयो। नारी केस में ॼाणायो आहे त 4 सालनि खां आसिफ आराई जे घर में कमु कंदी आहियां। जवाबदार मूंखे ज़्यादती जो निशानो बणायो, इंसाफ़ कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि सबबि 5 ॼणा फोत, 2 ज़ख़्मी थी पिया। बाड्रे वेझो मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा में टक्कर जे नतीजे में वहीद भट्टी फोत। टंड मोहम्मद खान में वेन जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फोत। बांधी भरसा में राणा हाईवे ते ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, नौजवान फोत। गोलारती वेझो ट्रॉलर ऐं रिक्शा में टक्कर जे नतीजे में 1 ॼणो फोत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फोतुनि जा मढ़ अस्पताल मुंतक़िल कया विया। दौदापुर में दहाणी ऐं बंगलानी बिरादरी जे बिंदुनि में खूनी तकरार जे निबरे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो धुरिन वटि पहुतो। बंगलानी बिरादरी ठाह खां इनकार करे छॾियो। बंगलानी बिरादरी जो चवणु आहे त दहाणी बिरादरी वारे धुर असांजा 4 माण्हू क़तल कया आहिनि। ठाह करण नथा चाहियूं।
इंडोनेशिया में ज़लज़ले तबाही मचाए छॾी। औरतुनि ऐं ॿारनि समेत 46 ॼणा फौत। परॾेही मीडिया मूजिब इंडोनेशिया में आयल ज़लज़ले जो ज़ोर 5.6 रिकॉर्ड कयो वियो। ज़लज़ले सबबि केतिरियूं इमारतूं पट थी वयूं। पीसीबी इंग्लैंड खिलाफ सीरीज़ लाइ क़ौमी टीम जो ऐलान करे छॾियो। 18 रुकनी स्क्वाड जो कप्तान बाबर आज़म हूंदो। मोहम्मद रिज़वान, अब्दुल्ला शफ़ीक, इब्रार अहमद, अज़हर अली, फ़हीम अशरफ, हारिस रऊफ़, इमाम उल हक, मोहम्मद अली, मोहम्मद नवाज़, मोहम्मद वसीम, शान मसूद ऐं ज़ाहिद महमूद शामिल।